Assalamualaikum. Welcome to Spark Virtual Academy. अॼु असां शुरूआत कंदासीं इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन जी। त असांजो फोकस इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन में वधि में वधि हूंदो जेकी ऑर्गेनाइजेशन्स जंहिंमें यानी पाकिस्तान जी मेंबरशिप आहे या पाकिस्तान सां रिलेटेड आहिनि त उन ते वधीक फोकस हूंदो। ज़ाहिरी आहे ॿियूं ऑर्गेनाइजेशन्स बि पढ़ाईंदासीं पर वधीक जेको फोकस असांजो आहे उहो पाकिस्तान जी जंहिंमें मेंबरशिप आहे उन तां ई थींदो। त असांजी जेकी पहिरीं ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंखे यानी दुनिया जी वॾे में वॾी ऑर्गेनाइजेशन जो लक़ब आहे त उहा आहे असांजी यूनाइटेड नेशन। उहा आहे असांजी यूनाइटेड नेशंस। त सिंपली असां हिन खे शॉर्ट फॉर्म में UN करे लिखंदा आहियूं, यूनाइटेड नेशंस। त हाणे यूनाइटेड नेशंस खे यानी दुनिया जी वॾे में वॾी ऑर्गेनाइजेशन जो हिकिड़ो लक़ब हासिलु आहे त उहो उन जे लाइ त हिन में सभिनि खां वधीक मेंबर्स आहिनि। 193 मुल्क जेके आहिनि उहे हिन ऑर्गेनाइजेशन जो हिसो आहिनि। इन लॻभॻि तक़रीबन सम्झो त सॼी दुनिया हिन में हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहे। त कुझु मुल्क आहिनि जेकी कंहिं रीज़न्स जे करे हिन जा मेंबर न आहिनि, बाक़ी तक़रीबन सॼी दुनिया हिन ऑर्गेनाइजेशन जी मेंबर आहे। त हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त इहा एतिरी वॾी ऑर्गेनाइजेशन ठाहिण जो मक़सदु छा हुयो, कहिड़े रीज़न्स जे करे इन ऑर्गेनाइजेशन खे क्रिएट कयो हुयो। हूअं हिकिड़ो रीजनल ऑर्गेनाइजेशन्स त आहिनि जेकी रीजनल मुल्क आहिनि पाण में कुझु मक़सदु हासिलु करण जे लाइ ट्रेड जा मक़सद या पंहिंजो हिकिड़ो पीस खे बरक़रार रखण जा मक़सद त उहे अहिड़ियूं ठाहिनि पिया। पर हाणे हीअ हिकिड़ी पूरी दुनिया जी जेकी ऑर्गेनाइजेशन आहे त इन खे ठाहिण जो मक़सदु छा हुयो ऐं इहा छो ठाही वई। त उन जे लाइ असां हिन खे थोरो वेंदासीं असां बैकग्राउंड में त इहा छाजे लाइ ठाही वई। थोरो असांखे बैकग्राउंड सम्झणो पवंदो हिन जो फॉर्मेशन जो। त हाणे फर्स्ट वर्ल्ड वार 1 जेकी असांजी लॻी हुई उहा 1914 खां 1918 ताईं लॻी हुई। त इन वार जेको नुक़सानु ॾिनो हुयो उहो तमामु उन टाइम में हिकिड़ो हद खां वधीक नुक़सानु हुयो। टोटल इंफ्रास्ट्रक्चर जेको हुयो, जेकी कंट्रीज़ पाण में विढ़नि पिया, छो जो हिकिड़ी कंट्री जो त ॿिनि कंट्रीज़ जी पाण में जंग कोन हुई, हीअ यानी हिकिड़ो मेंबर कंट्रीज़ हुया। हिन में ॿ ग्रुप्स हुया जंहिंमें यानी हीअ असांजो वर्ल्ड वार 1 लॻी हुई। त हिन काफ़ी घणो नुक़सानु ॾिनो हुयो, जंहिंमें इंफ्रास्ट्रक्चर जो हुयो, एजुकेशन जो नुक़सानु हुयो, हेल्थ जो नुक़सानु हुयो ऐं असांजो यानी टोटल सॼे सिस्टम खे डावाडोल करे छॾियो हिन जंग। त इन ख़्याल खे मद्देनज़र रखंदे त असांखे यानी जेकी ग्रुप्स हुया उन्हनि जो नुक़सानु न थिए त हिननि हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन ठाही हुई उन टाइम जंहिंखे हिननि लीग ऑफ नेशन जो नालो ॾिनो। लीग ऑफ नेशंस जो नालो ॾिनो, जेकी पंहिंजो 1919 में आई थिंक या 18 में ठाही वई हुई, इहो मूंखे कंफर्म न आहे। बहरहाल इहा इन वर्ल्ड वार 1 खां पोइ उन ई साल ते या नेक्स्ट ईयर ते ठाही वई हुई। त इहा लीग ऑफ नेशंस ठाही वई हुई जेकी जंगूं रोकण जे लाइ कमु करे पई। पर पोइ बि इन लीग ऑफ नेशन पंहिंजा जेके गोल्स आहिनि, जेकी इन जा एम्स एंड ऑब्जेक्टिव्स आहे, उहे हासिलु न करे सघी ऐं इहा कंप्लीटली फेल वई, जंहिंजो नतीजो इहो निकितो त 20 सालनि खां पोइ
20 सालनि खां पोइ यानी 1939 में वर्ल्ड वार 2 जेकी आहे उहा शुरूआत थी वई। त ही वर्ल्ड वार 2 जेकी हुई उहा वर्ल्ड वार 1 जे मुक़ाबले में तमामु वधीक स्ट्रांग हुई, छो जो हिन में कुझु मेंबर्स बि पंहिंजो जेकी ग्रुप्स हुया त उन में कुझु मेंबर्स बि वधिया ऐं कुझु वधीक हिननि में हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो, त उन जे करे हीअ वधीक उन खां नुक़सानकार साबित थी हुई। त बहरहाल 1939 में वर्ल्ड वार 2 शुरू थी वई, जेकी पंहिंजो 1939 में जेकी जंग शुरू थी उहा 1945 ते एंड थी वई, 1945 ते इहा बि एंड थी वई।